हिकु बादशाह हूंदो जंहिंखे औलाद कोन थींदो। हुन हिक ॿिए पुठियां औलाद लाइ 7 ज़ालूं परिणियूं, पर कुदरत सां हिकिड़ीअ मां बि औलाद कोन थियुसि। हुन उन लाइ घणेई ॾस पंध पुछिया, फ़क़ीरनि जा दर भेटिया, मगर कुझु की न वरियो। हिकिड़े ॾींहुं बादशाह सां वज़ीर ॻाल्हि कई त भला मुंहिंजे शहर जे ॿाहिरां हिकु अहिड़ो फ़क़ीर आयो आहे जेको बि कंहिं बि सुवाल लाइ वटसि वञे थो त उनजो मतिलबु पूरो थिए थो। सो उन बुज़ुर्ग वटि हली सवाली थी जे मन का मुराद पूरी थिए। बादशाह चयो त सुभाणे सुबुह जो हलंदासीं। ॿिए ॾींहुं बादशाह ऐं वज़ीर ॿई गॾिजी फ़क़ीर ॾे विया ऐं फ़क़ीर खे पंहिंजो दिली मतिलबु ॿुधायूं। अर्ज़ु करायूं त असांजी साईं बाबा, बादशाह जी औलाद लाइ हक़ में का दुआ घुरो। फ़क़ीर चयो त बादशाह, सुभाणे सुबुह जो तीर कमान खणी पंहिंजे बाग़ में वञिजो ऐं धणीअ खे यादि करे ॿेर जे वण में तीर हणिजो। जेतिरा ॿेर किरंदा ओतिरा अव्हांखे पुट ॼमंदा ऐं जेतिरा पन किरंदा ओतिरियूं धीअूं, पर शर्त इहो त हिकु पुटु मूंखे ॾींदो। बादशाह हाव कई, पोइ फ़क़ीर खां अदब सां मोकिलाए ऐं वज़ीर सां गॾिजी पंहिंजे मोहलात ॾे मोटी आयो। ॿिए ॾींहुं सुबुह जो सवेर बादशाह तीर कमान खणी पंहिंजे बाग़ बि वञी पहुतो। ॿेर जे साम्हूं बीह तीर कमान मां तयारु करे वटी जे ॿेर जे वण में हयईं त कुदरत सां कुल 7 ॿेर अची ज़मीन ते किरिया। बादशाह उहे ॿेर खणी सिधो पंहिंजी मोहलात में आयो ऐं हर हिकु राणीअ खे अचे हिकु ॿेर खारायईं। ख़ुदा जी कुदरत अहिड़ी थी जो सभिनी राणियुनि खे 10 महीने पुट ॼावा। बादशाह ॾाढो ख़ुशि थियो, पर वरी अचे फ़िक्रु लॻुसि। फ़क़ीर सां वाइदो कयो हुउमि त हिकिड़ो पुटु खेसि ॾींदुसि, सो दिली न चवेसि त को फ़क़ीर खे ॾियां। नेठि हिकु वॾो कोट ठारायईं जंहिंजे अंदरि 7 शहज़ादा पिए निपनिया। चौकीदारनि खे हुकुम कयईं त को बि शहज़ादो कोट खां ॿाहिरि न कढियो वञे। अहिड़ी तरह केतिरा ई ॾींहं गुज़री विया। शहज़ादा अॼु नंढा सुभाणे वॾा अची सम्झ भरिया थिया। हिकिड़े ॾींहुं फ़क़ीर खे वेठे वेठे संदसि दिलि में ख़्यालु आयो त बादशाह खे त ज़रूरु पुट ॼावा हूंदा, पर बादशाह मूंखे हिकु बि शहज़ादो न ॾिनो। हाणे हली बादशाह खे ॾिसां त कहिड़े हाल में आहे। सो सिधो आयो बादशाह जे महल ॾे। चौकीदार वञी बादशाह खे ॿुधाए त किबिला दरवेश आयो आहे जो अव्हां सां मुलाक़ात करणु थो घुरे। बादशाह ॿुधण शर्त यकदमि सम्झी वियो त बेशक उहो फ़क़ीर आहे जंहिंसां कोल कयो हुयमि, पर ख़ैरु हली थो मुंहुं ॾियांसि। पोइ हुकुम कयईं त फ़क़ीर खे बाइज़त वठी महिमान खाने में विहारियो वञे। चौकीदारनि फ़क़ीर खे बाइज़त वठी वञी महिमान खाने में विहारियो। बादशाह बि ठही ठुकी संभरी फ़क़ीर वटि आयो ऐं वॾी इज़त सां फ़क़ीर सां गॾियो। फ़क़ीर बादशाह सां हाल अहिवाल कंदे इशारो ॾिनो त साईं हाणे पंहिंजो कोल पूरो कयो। बादशाह फ़क़ीर खे साफ़ जवाबु ॾिनो त साईं बाबा, मूंखे अञा को बि औलाद कोन थियो आहे। फ़क़ीर खे पक हुई त बादशाह खे 7 पुट ॼावा आहिनि, पर चुप करे बादशाह खां मोकिलाए वापसि वरियो ऐं अॼु बादशाह जे कोट जे ॿाहिरां हिकु वण हेठि धुओं खाए वेही रहियो। हिकिड़े ॾींहुं इतफ़ाक़ थियो जो बादशाह जे 7 शहज़ादनि पाण में रांदि पई कई त बाल वञी भित खां ॿाहिरि किरियो। सभई ॿार गॾिजी ॿिनि भाइरनि खे मथे चाढ़ियो त वञी बाल खणी अचनि। जीअं हू ॿई भाइर हेठि लथा त दरवेश उन्हनि खे ॾिसी वरितो ऐं यकदमि डोड़ी अची शहज़ादनि वटि पहुतो। शहज़ादनि खां पुछियईं त अव्हीं बादशाह जा पुट आहियो? शहज़ादनि चयो त हाओ साईं बाबा। पोइ छोकरनि खे फ़क़ीर चयो त बाबा, मुंहिंजो हिकिड़ो कमु आहे, उहो त महिरबानी करे पूरो करे ॾियो। शहज़ादनि चयो, हाओ बाबा साईं ॿुधा। फ़क़ीर हिकिड़ो लोटो ॾेई चयईं त बाबा, हीउ लोटो मूंखे माक सां भरे आणे ॾियो। शहज़ादा हाज़ुर साईं चई भरिसां नंढड़े नंढड़े ॿूटनि ॾे रवाना थिया। उते वञी हुननि घणी कोशिशि कई त माक लोटे ते गॾु थिए, पर लोटे में त माक जो फुड़ो बि गॾु न पियो थिए। नेठि हिकिड़े चयो, दादा कपिड़ो झलता हुन ते माक खे धुओं ॾियां, पोइ जॾहिं उहो सॼो पुसी वेंदो तॾहिं लोटे में निपोड़े विझंदासीं। ॿिन्ही ॼणनि ईअं कयो त थोरी देरि में लोटो माक सां भरिजी वियो। पोइ ॿिन्ही ॼणनि लोटो आणे फ़क़ीर खे ॾिनो। फ़क़ीर लोटो ॾिसी ॾाढो ख़ुशि थियो। शहज़ादनि खां पुछियईं त बाबा, उहो कंहिंजो अकुलु हो? हिकिड़े शहज़ादे ॿिए ॾांहुं इशारो कयो त इहो हिन शहज़ादे जो अकुलु हुयो। पोइ त फ़क़ीर नका कई हम, नका कई तम खणंदे हुन शहज़ादे खे रफू चकर थी वियो। उनखे खणी अचे पंहिंजे मुल्क खां निकितो। हिकिड़े ॾींहुं सुबुह साण फ़क़ीर शहज़ादे खे चयो त वञी झंग मां छेणा चूंडिया त बाहि ॿारियूं। शहज़ादो कपिड़ो खणी निकितो छेणा चूंडणु। अञा थोरो अॻु भरियो वरियो त ॾिठईं त हिकु वण ते 2 सिरणूं वेठियूं आहिनि, पर हिकिड़ी रोए पई ऐं ॿी वेठी खिले। शहज़ादे खे तअजुब लॻो। सो सिरणुनि खां पुछियईं त छो हिकिड़ी रोए पई ऐं ॿी खिले वेठी? तॾहिं हिकिड़ी जवाबु ॾिनो त तुंहिंजी सूरत ॾिसी खिलां थी, ऐं ॿी जवाबु ॾिनो त तुंहिंजी हयाती आहे बाक़ीअ जो की ॾींहुं, तंहिं करे सो रोआं थी।
शहज़ादे चयो सो वरी कीअं? सिरन जवाबु ॾिनो त हिन बेईमान फ़क़ीर जो इहो दस्तूर आहे जो जेको सुहिणो ॿारु आणे तंहिंखां ईअं छेणा गॾु कराए पोइ हिकिड़ी वॾी तई चाढ़े उन हेठां बाहि ॿारींदो आहे। पोइ जॾहिं तई गरम थिए तॾहिं अॻियां करे छोकिरे खे पोयां थी पाण पोइ कड़ाह फेरो ॾींदो। पोइ 2-3 फेरा ॾियो खयों जो छोकिरे खे धिको ॾिए त छोकिरो धू कड़ाह में जिते तरजी टिकी थियो पए। हीउ आदमखोर हुनखे कढियो खाए छॾे। शहज़ादे चयो त पोइ आऊं छा करियां? सिरणी चयो त हाणे तूं हीअं कॼ जो जेॾी महिल फ़क़ीर तोखे चवे त फिर चेला त तूं चइजांसि आगे गिर त पीछे चेला। शहज़ादो पोइ छेणा चूंडे भरी ॿधी सिधो अचे फ़क़ीर जे आस्थाने ते पहुतो। फ़क़ीर बि दस्तूर मूजिबि चुल्ह जे मथां हिकु वॾी कढ़ाई रखी खणी तेल सां भरी ऐं चुल्ह में छेणा विझी छेणनि खे बाहि ॾिनई। कुझु महिल खां पोइ जॾहिं तेल टिचिकण लॻो तॾहिं शहज़ादे खे चयईं त फिर चेला। त शहज़ादे यकदमि चयो त आगे गिर त पीछे चेला। फ़क़ीर इहो ॿुधी अॻियां पाण थी फिरणु लॻो ऐं पुठियां शहज़ादो। अञा 2 फेरा मस ॾिनई त वठी जो शहज़ादो फ़क़ीर खे थेलो ॾिनो त धू कड़ाह में अंदरि। शहज़ादो पोइ यकदमि फ़क़ीर जे कोठीअ मां कुंजियूं खणी वञी ॿियूं कोठियूं खोलियूं त घणेई माल माता ॾिठई पर हिकिड़ी जारी ते हिकिड़ो मोती पियल ॾिठई जो ॾाढो पई झिरकियो। हुन उहो मोती खणी खीसे में विधो ऐं उन्हनि पेरनि ते उतां वठी भॻो। रस्ते ते आयो त ॾिठई उहे 2 सिरणूं वेठियूं आहिनि पर खिलनि पयूं। शहज़ादे उन्हनि खां पुछियो त हाणे वरी अवीं छो खिलियो पयूं? सिरणुनि जवाबु ॾिनो त हे शहज़ादा असीं तुंहिंजे अकुल तां खिलूं थियूं त इहो तुंहिंजे खीसे में जो मोती आहे सो तूं ईअं बेकार सम्झी खणी खीसे में विधो आहे पर हक़ीक़त में इहो ॾाढो कम वारो आहे। शहज़ादे पुछियो त हिन में भला कहिड़ो इसरार आहे? सिरणुनि जवाबु ॾिनो त उहो मोती वात में विझण सां जहिड़ी शिकिल तूं चवंदे अहिड़ो थी पवंदे ऐं वरी वात मां कढण सां अॻे वांगुरु साॻियो ई माण्हू वारी शिकिल थी पवंदे। शहज़ादे आज़मूदो वठण लाइ मोती वात में विझी वठी चयो त ढॻो थी पवंदा। यकदमि शहज़ादो ढॻो थी पियो ऐं वरी मोती वात मां ॾियईं त साॻी सूरत में अची वियो। पोइ शहज़ादो वाट वठी पंहिंजे मुल्क ॾांहुं रवानो थियो। थोरे पंध खां पोइ हिकु वाटाड़ू गॾियसि जंहिं चयुसि त आउं ग़रीब माण्हू आहियां, मुंहिंजी मदद कर। शहज़ादे चयो चङो आउं ढॻो थी थो पवां, तूं मूंखे हली विकिणो जे पैसा मिलंदई से वठी वञी हाल पंहिंजी महल कजां। उन ग़रीब शख़्स शुक्राना बजा आंदा। तंहिंखां पोइ छोकिरे मणको खणी वात में विधो त ढॻो थी पियो ऐं इहो ग़रीब शख़्स हुनखे काए उथी हलियो। रस्ते ते हिकिड़ा कुड़मी गॾियनि जिन खे ढॻे जी ज़रूरत हुई। उन्हनि उन ग़रीब शख़्स खां पुछियो त भाऊ इहो ढॻो केॾांहुं थो काए वञे? उन शख़्स वराणी ॾिनी त दादा विकिणण थो वञां। उन्हनि पुछियोसि त घणो मुल्ह आहे तुंहिंजे हिन ढॻे जो? उन शख़्स पोइ ढॻे जो मुल्ह ॿुधायो। कुड़मियुनि खे का ज़रूरत हुई सो जेतिरा हुन पैसा चया ओतिरा पैसा हुनखे ॾेई ढॻो ख़रीद करे वञी घर बीहारियो। जॾहिं राति थी तॾहिं शहज़ादे वात मां जो मोती कढियो त वरी साॻियो शहज़ादो थी पियो। पोइ उतां भॼी वरी अची उन ई साॻी ग़रीब शख़्स वटि पहुतो ऐं चयईं त हाणे आउं घोड़ो थी थो पवां, तूं वरी मूंखे विकिणे ॿिया पैसा कमाए अॻो पोइ पाण तां कर्ज़ पका लाइ पंहिंजो बंदि आज़ादु करा। ओॾां कुदरत सां ॾाढो को अचे मींहुं पियो सो मींहं जूं फुड़ियूं जो उन तरजी टिकी थी वियल फ़क़ीर ते पयूं सो यकदमि टिकीअ मां फिरी वरी उहो साॻियो फ़क़ीर थी पियो। उथण शर्त हुन हेॾां होॾां निहारियो ॾिठईं त शहज़ादो कोन्हे। वरी यादगिरी पयसि त होॾां शहज़ादो मूंखे हिन कड़ाह में धिको ॾेई भॼी वियो। बसि पोइ त नका कयईं अम नका तम वरिताईं खणी रसो नेठि शहज़ादे खे ॻोल्हींदे कंहिं महिल उन शख़्स ते वञी नज़र पयसि जो उहो घोड़ो कायो पियो विकिणणु वञे। हीउ बि वधीअ जे घोड़े वटि पहुतो। ॾिठईं त बराबरि इहो साॻियो शहज़ादो आहे। पोइ उन शख़्स खां पुछियईं त मियां घोड़ो विकिणंदे? वाटाड़ू जवाबु ॾिनो त हाओ। नेठि फ़क़ीर मुंहुं घुरी रक़म हुनखे ॾेई उहो घोड़ो ख़रीद कयो। पंहिंजे माॻ ते पहुतो, घोड़े खे ख़ूब मज़बूत करे ॿधी छॾियईं। सुबुह जो घोड़े खे वठी वाह ते पाणी पीआरण लाइ आयो तॾहिं शहज़ादो यकदमि मौक़ियो जांचे ॾेॾर थी वाह में घिड़ी वियो ऐं तिखो तिखो तरंदो उथी भॻो। फ़क़ीर बि जरको बणिजी संदसि कढ वरिती। ॾेॾर ॿीका वाह न ॾिसी हिकदमि हिकु माई पाणीअ जो दिलो पए भरियो उन जे दिले में घिड़ी वियो ऐं माई दिलो खणी पंहिंजे घर ॾे रवानी थी। फ़क़ीर बि माईअ जी पुठि
वठी हलणु लॻो। माईअ खे चयईं त तोखे हेतिरा पैसा थो ॾियां, तूं इहो दिलो भञ। माईअ पहिरियां त फ़क़ीर चरियो करे सम्झो, पर नेठि जॾहिं ॾिठईं त फ़क़ीर हेतिरा पैसा कढियो पियो ॾिए, तॾहिं पैसा वठी यकदमि दिलो भॻनि। दिले जो भॼण ई पाणीअ जो वही उते हलणु, पर ॾेॾर बि टिपकियूं ॾींदो उते जो उते गाह में लिकी वियो। पोइ फ़क़ीर बि ॾेॾर खे ॻोल्हणु लॻो। इतफ़ाक़ अहिड़ो थियो जो उते हिकु मेंहिं पई चरियो, सो गाह सां गॾु उन ॾेॾर खे बि खाई वई। फ़क़ीर ॾिठो त इहो ज़ुल्म थी वियो जो मेंहिं ॾेॾर खे खाई वई, सो भॼंदो भॼंदो सिधो आयो मेंहिं जे धणीअ वटि। चयईं त मेंहिं जा पैसा वठि ऐं मेंहिं खे हिते जो हिते कोई गोश्त तूं खा, बाक़ी पितो रुॻो मूंखे ॾिजो। मेंहिं जे मालिक क़बूल कयो ऐं मेंहिं जी क़ीमत वठी मेंहिं खे खणी कोठाईं। पर वढींदे तुकींदे उहा का ॻाल्हि विसरी वियसि त पितो को फ़क़ीर खे ॾियणो आहे। सो पितो कढी पर भरो फिटो कयईं। कंहिं सिरण ओॾी महिल गोश्त ते पिए लामारा ॾिना। तंहिं खणंदे पितो वठी मथे लूह कई। फ़क़ीर बि नका कई, हम नका कई तम गुरड़ पकी थी वठी सिरण जे पुठियां उॾाणो। सिरण लामारा ॾेई अचे बादशाह जी मोहलात ते वेठी। फ़क़ीर बि सिरण खां पितो छॾण लाइ जहिड़ो लामारो ॾिनो, तहिड़ो सिरण जी चुंभ मां पितो किरी पियो ऐं वञी बादशाह जे महल में किरियो। शहज़ादो यकदमि हिक ॿिन अनमोल नवलखो हार बणिजी वञी शहज़ादीअ जी ॻिचीअ में पइजी रहियो। फ़क़ीर यकदमि वरी पंहिंजी असलूकी शिकिल में थी अचे महलात जे दर ते सदा हईं त अलाह जे नाले इहो नवलखो हार ॾियो। शहज़ादीअ फ़क़ीर खे चयो त फ़क़ीर ॿियो जेको खपई सो घुर, पर नवलखो हार न ॾींदसि। नेठि फ़क़ीर उन जे ॾींहुं हलियो वियो। वरी ॿिए ॾींहुं आयो ऐं महलात ते धरणो मारे वेही रहियो। शहज़ादीअ घणो ई सम्झायसि, पर फ़क़ीर बाज़ न आयो। नेठि शहज़ादी कावड़ मां फ़क़ीर जे अॻियां वठी हार टोड़ियो त मोती मोती जुदा थी विया ऐं उहे फिरी मकाईअ जा दाणा थी पिया। फ़क़ीर जो इहो हाल ॾिठो सो यकदमि कुकुड़ थी उहे दाणा चुगणु लॻो। अञा पछाड़ीअ जो दाणो चुगियईं त शहज़ादो यकदमि ॿिलो थी पियो। वठी जो कुकुड़ जी ॻिचीअ में वात विझी सट ॾिनई त फ़क़ीर जो कंधु भॼी पियो। बसि पोइ उते जो उते शहज़ादो यकदमि पंहिंजी असलूकी शिकिल में अची शहज़ादीअ जे साम्हूं बीह रहियो। हेॾां शहज़ादी बि ॾाढी ख़ुशि थी, एॾी ख़ुशि थी जो बसि चवण खां ॿाहिरि। थोरनि घणनि ॾींहंनि बैदि नेठि शहज़ादीअ जी हिन शहज़ादे सां वॾे धूमधाम सां शादी थी। पोइ शहज़ादो पंहिंजी राणीअ समेत पंहिंजे मुल्क रवानो थियो ऐं पंहिंजी माउ ऐं भाइरनि सां गॾियो।